लक्ष्मी नारायण 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 मोर मुकुट सिर गलमन माला केसर तिलक लगावे केसर तिलक लगावे केसर तिलक लगाए केसर तिलक लगाए वृंदावन की कुंज गलन में सबको नाच नचावे सबको नाच नचावे श्री राधे गोविंदा मन भजले हर का प्यारा नाम ताड़ी बजायो श्री राधे गोविंदा मन भजले हरि का प्यारा नाम है गोपाला हरि का प्यारा नाम है नंदलाला हरि का प्यारा नाम है गोपाला हरि का नाम है नंदलाला हरि का जमुना किनारे धीन चरावे माधव मदन मुरारी माधव मदन मुरारी जमुना किनारे धीन चरावे माधव मदन मुरारी माधव मदन मुरारी मधुर मुरलिया जब भी बजावे हरले सुध बुध सारी ओ हरले सुध बुध सारी श्री राधे गोविंदा मन भजले हरि का प्यारा नाम है श्री राधे गोविंदा मन भजले हरि का प्यारा नाम है गिरधर नागर कहती मीरा सुर को श्यामल बाया सुर को श्यामल भाया गिरधर नागर कहती मीरा सूर को श्यामल पाया अच्छे संगत बिलासपुर श्यामल पाया सब अच्छिया गिरधर नागर कहती मीरा सुर को श्यामल बाया सुर को श्यामल भाया गिरधर नागर कहती मीरा सूर को श्यामल आवाज आए कृष्ण धाम में श्यामल पाया तुका राम और नाम देव ने विठल विठल गाया ओह विठल विठल गाया श्री राधे गोविंदा मन भजले हरि का प्यारा नाम है श्री राधे गोविंदा मन भजले हरि का प्यारा नाम है राधा शक्ति बिना न कोई श्यामल दर्शन पावे श्यामल दर्शन पावे राधा शक्ति ताड़ी 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 जोर सा दर्शन पावे श्यामल दर्शन पावे हाँ हाँ कयो मंगलाचरण ओम जय गणेश जय मंगल करता जय दुख नाशन विघ्न हरऊ नमो गवर्जा नमो वाक्यपत
नमो सरस्वती तो शरणम् ओंकार परमात्म परिवो रूप रंग कछुरी कन्ही अंडज रज से तज अत भुज जल तल व्यापक एक तोहि प्रभु अनंत का रूप न कोई नित नित जस वेद कही साध संगत कर मुकत प्रापत लोक सुखी पर लोक लहे पवन आहारी जोग साधना जति कहावे ध्यान धरे हर की कथा समान न होवे साध संगत कर नीच तरे साध संगत कर अमर भये है साध संगत कर मुकत भये साध संगत कर शेष नाग जिम फड़फड़ धरती धार लय प्रेम सहित नित हरि गुण गावे मगन होत नित हरि जस करिणम खुले पुराण कथा हरि होवे कोट मुकत ताके शरणम जिस मंदिर में कथा होता है वैकुंठ धाम सोई कहिए आद वियाद उपाद जाएगा जो मांगे सो फल लई तीर्थ कोट कोट सुर पूजा हर की कथा जगा करणम दासन दास प्रभु तेरो जस गावे वक्ता श्रोता तो शरणम तीर्थ कोट कोट सुर पूजा हर की कथा जगा करणम दासन दास प्रभु तेरो जस गावे वक्ता श्रोता तो शरणम संगत बोलना सत श्री हरि गुरु हरि रस नेरे मल वाहे गुरु अधम उदाहरण वाहे गुरु पापिय तारण वाहे गुरु निर्मल वाहे गुरु सुंदर वाहे गुरु संगत बोलना सत श्री हरि वाहे गुरु ज्ञान अंजन गुरु दिया ज्ञान अंजन गुर दिया अज्ञान अंधेर बिना अज्ञान अंधेर बिना हरि कृपा ते संत बेटिया हरि कृपा ते संत बेटिया नानक मन परगा नानक मन परगा ज्ञान रूपी सरमो मुंहिंजे सतगुरु मुखी पातो अज्ञान रूपी ऊंदहि दूर थी वई हरि परमात्मा जॾहिं कृपा कंदा आहिनि तॾहिं संतनि जो संग मिलंदो आहे ऐं हृदय में ज्ञान जो प्रकाश थींदो आहे भक्ति जो प्रकाश थींदो आहे नाम जी रोशनी थींदी आहे हिकु जीवन में ख़ुशीअ जी लहर ईंदी आहे आनंद ईंदो आहे हीउ जीवन सुख में गुज़री वेंदो आहे जंहिंखे सत्संग मिलियो आहे भक्ति मिली आहे उनखे वास्तविक ख़बर हूंदी आहे कि ज़िंदगी छा आहे बाक़ी त अज्ञान में अंधेरे में ज़िंदगी जीव पंहिंजी विञाए थो छॾे जेको सत्संग सां नथो जुड़े जेको नाम सां नथो जुड़े जेको कथा सां नथो जुड़े जीअं कोई ऊंदहि जे कमरे में हुजे बंदि सॼी ज़िंदगी अंधेरे कमरे में ई बंदि हुजे उनखे ख़बर ई न आहे प्रकाश छा थींदो आहे सूर्य छा थींदो आहे रोशनी छा थींदी आहे ॿाहिरीं दुनिया छा थींदी आहे ख़बर ई न आहे सतगुरु उनखे
उन्हें अंधेरी कोठड़ीअ मों जेल मों कढी ॿाहिरि प्रकाश में था आणनि, ज्ञान रूपी प्रकाश में। उहो त पोइ धन्य थो थी वञे, चवे थो वरी मूंखे त ख़बर ई न हुई त ज़िंदगी इन जो नालो आहे। थी उन वीचारे खे ख़बर ई न आहे जेको अंधेरे में जिए थो कि कथा छा थींदी आहे, कथा जो रस छा थींदो आहे, भॻवान जी भक्ति केॾो सुखदाई आहे, प्रभुअ जो नाम केॾो सुखदाई आहे, ऐं केॾो लाभदायक आहे। जंहिंखे ख़बर थी पइजी वञे उहो उन जी क़दुरु कंदो आहे। हीरनि मोतियुनि जे अघ जी ख़बर कंहिंखे हूंदी? जौहारीअ खे। साग जी भाॼियुनि जी, धाणा मिर्च टमाटा इन्हनि जे अघ जी ख़बर हूंदी भाॼियुनि वारे खे। किराने वारे जो जेको सौदो आहे उन जे अघ जी ख़बर हूंदी किराने वारे खे। तीअं सत्संग जी कथा जी क़ीमत उन खे ई ख़बर पवंदी आहे जेको गुरमुख आहे, सत्संगी आहे। अजाणनि ऐं मञारनि जे अॻियां, भाॼियुनि वारनि जे अॻियां, किराने वारनि जे अॻियां हीअ मानुष देही अर्पण थोरी कबी। कंहिं जौहारीअ जे अॻियां मानुष देही अर्पण कबी। क़दुरु हीरे जो आहे तॾहिं वञे जॾहिं जौहारीअ वटि। अजाणनि ऐं मञारनि वटि अजायो छो घुमाई थो। अमोलक मानुषा देही अजाई छो विञाई थो। अथई ही क़ीमती हीरो कोॾीअ जा छो गवाई थो। उन्हनि संतनि खे दुख थींदो आहे ॾाढो। उहे संत चाहींदा आहिनि भई जेको भॻवान जो मिठो नाम, जेकी मिठी कथा भॻवान जी, उन जो रस असां पीऊं था त हे बि वीचारा असांजा बछड़ा पीअनि। ही बुख ते छो रहनि। कोई माउ पीउ चाहींदो भई मां रोटी खावां ऐं मुंहिंजा ॿार रोटी न खाइनि। कोई माउ अहिड़ी हूंदी छा? तव्हां सभु माताऊं आहियो, फुल्को पचाईंदव त पहिरियों ॿारनि खे खाराईंदव, पाण पोइ खाईंदव। पहिरियों पतीअ खे खाराईंदव, पाण पोइ खाईंदव, हा न? चओ जय श्री कृष्ण। पोइ सभु तव्हां पंहिंजी पतीअ खे छो न वठी आयूं आहियो कथा ते? भई हल पहिरियों कथा तूं ॿुध, पोइ मां ॿुधंदुमि। भले पहिरियों तूं पहुच, हल मां पोइ पहुचंदुमि। छो न वठी आयो पंहिंजे ॿारनि खे? माने कथा रूपी अमृत तव्हां अकेले अकेले पीअणु चाहियो थियो। इन करे माता जो कर्तव्य आहे पंहिंजे ॿारनि खे बि भोजन भरपेट खाराए। माता जो कर्तव्य आहे, हिकु धर्म पत्नीअ जो, स्त्रीअ जो कर्तव्य आहे पंहिंजे पतीअ खे बि भोजन भरपेट खाराए। इन भक्ति अकेले अकेले थी करे हा पाण ई सभिनी खे फल मिलंदो, इहा बि सची ॻाल्हि आहे कि हिकु घर जो कोई हिकु बि माण्हू सत्संग में, भजन में, कीर्तन में, भक्तिअ में शामिल थो थिए त सॼी घर खे फल मिलंदो आहे। इहा सही ॻाल्हि आहे। सॼे कुल खे फल मिलंदो आहे। बल्कि हिकु प्रहलाद भक्त पैदा थियो त पंहिंजा 21 कुल तारे छॾियई। पर त बि हिकु करुणा, हिकु दया दिलि में हुजणु खपे कि जेको अमृत मूंखे सुठो थो लॻे उहो मां पंहिंजे सॼे परिवार खे अमृत रस पीआरियां। कंहिं भक्त जेका कृष्ण धाम जी सेवा बि कई आहे, जिन जी हृदय जी भावना आहे कि असांखे संगत जी आसीस मिले त असांजो मकान बिलासपुर में आहे, उहो मकान विकिणी करे असां चक्करभाटा में अची रहूं। चओ जय श्री कृष्ण। जय श्री। दुकान बिलासपुर में आहे, दुकान भी आहे, मकान भी आहे। मकान जी ये इच्छा है कि असां मकान बिलासपुर में विकिणूं, हिते अची वठूं। चओ जय श्री कृष्ण। कमाल आहे न। असांजा जंहिंजा दुकान बिलासपुर आहिनि त असां चाहींदा आहियूं कि असांजो घर भी बिलासपुर हुजे, कि चांहि भी घरों अचे। जंहिं महिल मंझंदि जो बुख लगे त असां रोटी खाइण भी घर वञूं। असां खुद बिलासपुर में दुकान आहे। असां खुद चाहियूं पिया कि असांजो मकान बिलासपुर में ठहे त बाबा जन मिल नाराज़ थी विया। चयो न, अगरि बिलासपुर तव्हां मकान ठाराईंदव
त हिते दरबार जी सेवा केरु कंदो? न, कोई ज़रूरत न आहे। असांजो घर झोपड़ी हुई, उन्हनि कीअं बि करे पको मकान ठाराए छॾियो। इन मकान पको तव्हांजो ठहियलु हुजे, ठहियलु हूंदो त तव्हां हिते ई रहंदव। ॾिसो संगत जी केॾी पवित्र भावना आहे कि असां बिलासपुर नथा रहणु चाहियूं, असां चऊं था दरबार जे वेझो हुजूं। इहो आनंद, इहो रस रोज़ रोज़ पियूं, रोज़ रोज़ इहा भक्तीअ जी असां खोराक वठूं। उन्हनि भक्तनि लिखिया, ओम नमो भगवते वासुदेवाय। सुखी बसे संसार सब, सुखी बसे संसार सब, दुखिया रहे न कोई, दुखिया रहे न कोई। यही अभिलाषा हम सबकी, यही अभिलाषा हम सबकी। गुरुदेव पूरी होए, गुरुदेव पूरी होए। विद्या बुद्धि तेज बल, विद्या बुद्धि तेज बल, सबके भीतर होए। सबके भीतर होए। दूध पूत धन धान से, दूध पूत धन धान से, वंचित रहे न कोई। वंचित रहे न कोई। आप भी आपकी भक्ति प्रेम से, आपकी भक्ति प्रेम से, मन हो परिपूर्ण। मन हो परिपूर्ण। राग द्वेष से चित्त मेरा, राग द्वेष से चित्त मेरा, कोसों भागे दूर। कोसों भागे दूर। मिले भरोसा आपका, मिले भरोसा आपका, हमें सदा गुरुदेव। हमें सदा गुरुदेव। आशा आपके नाम की, आशा आपके नाम की, बनी रहे गुरुदेव। बनी रहे गुरुदेव। पाप से हमें बचाइए, पाप से हमें बचाइए, करके दया दया। करके दया दया, अपना भक्त बनाइए, अपना भक्त बनाइए। पाप से हमें बचाइए, पाप से हमें बचाइए, करके दया दयाल। करके दया दयाल, अपना भक्त बनाए के, अपना भक्त बनाए के, सबको करो निहाल। सबको करो निहाल। दिल में दया उदारता, दिल में दया उदार, मन में प्रेम अपार। मन में प्रेम अपार। गुरुदेव अपना संग दियो, गुरुदेव अपना संग दियो। दिए दया दीजे धर्म का दान, दीजिए धर्म का दान। दया धर्म का दान, दया धर्म का दान, दया धर्म का दान। दया कर्म का दान। जय श्री कृष्ण। जय श्री कृष्ण। वासुदेव सर्वम। वासुदेव सर्वम। भाई सब में कृष्ण भगवान आहे। ये लिखियो तव्हां ऐं पाण? अच्छा, मैसेज आई आहे? काथे आहे? ॿुधी बि? हाँ, तूं लिखियो? छा नालो अथई? भावना, असांजी बचड़ी भावना ऐं हे प्यारो सेवक दास साईं हिननि जी मनोकामना पूरन करे, खूब बरकत ॾे। हिननि जी आश आहे कि असां चक्कर भाटा में रहूं, वैकुंठ धाम में रहूं, श्री कृष्ण धाम जी सेवा भी कयूं। उन्हनि सेवा कई भी आहे, प्रभु स्वीकार करे। कथा जो अमृत रस पियो। चओ जय श्री कृष्ण। जय श्री कृष्ण। सतभामा को कृष्ण जी कही कथा शुभ सोए, पुन सतभामा कृष्ण पे पूषत अतिहित होय। सियापत रामचंद्र की जय। उमापत महादेव की जय। पवन सुत हनुमान की जय। बोलो भाई सर्व संतन की जय। साध संगत जी, ये मिठी अमृतमयी कथा जेका सतभामा के श्री कृष्ण भगवान ॿुधाई आहे। नारद खे पृथु राजा खां ही अमृत मिलियो आहे। नारद ऐं पृथु राजा संवाद, सतभामा श्री कृष्ण संवाद, धर्मज यानी युधिष्ठिर ऐं भीष्म संवाद। कथा ॿिनि ॼणनि जे विच जो आनंद आहे। कथा हमेशह रस आनंद मौज तॾहिं ॾींदी आहे जॾहिं सिर्फ़ु ॿ ॼणा हुजनि।
हिकु ॿुधण वारो हुजे, हिकु चवण वारो हुजे, बसि टियों कोई न हुजे विच में। यानी ॿुधण वारे जो मन पूरो पूरो अगरि ॿुधाइण वारे में लॻल आहे त तव्हां सभु जेके आहियो हिकु आहियो। ऐं अगरि तव्हांजो मन हेॾे थो वञे होॾे थो वञे, कुझु ॿाहिरि थो ख़्यालु वञे, कुझु घर ॾे थो वञे, त पोइ आनंद रस उन खे ई प्राप्त थींदो जंहिंजो मन कथा करण वारे सां जुड़ियल आहे, जंहिंजो पूरो पूरो ध्यानु कथा करण वारे जी वाणीअ में आहे, कननि जो ध्यानु वाणीअ में, पूरो पूरो अखियुनि जो बि ध्यानु कथा करण वारे ॾे। पंहिंजे चित्त जो, पंहिंजी 10वें द्वार जो, पंहिंजो पूरो पूरो ख्याल भगवत कथा में। सबते उत्तम हर की कथा, नाम सुनत दर्द दुख लथा। चो जय श्री कृष्ण। जय श्री कृष्ण। कार्तक प्रगट कैसे भयो, की जय वर्णन मोहे। कार्तिक कीअं प्रगट थियो मूंखे ॿुधायो। कस धार्यो को फल लयो, मुझे सुनावो सोए। हा, कंहिं धारण कयो, कंहिं फल पातो, इहा कथा मूंखे ॿुधायो। कहे कृष्ण सतभामा अब सुन लीजिए। श्याम सुंदर श्री कृष्ण भगवान चवनि था, हे सतभामा हाणे ॿुध। नारद प्रथकों कई सोई कह दीजिए। नारद ऋषि पृथुराज खे जेका कथा ॿुधाई उहा तव्हांखे ॿुधायूं था। शैल नाम एक पर्वत बड़ा बखानी। शैल नाम जो हिकु वॾो विशाल पर्वत आहे। नगर नाम कर रवि ताहि डिग जानिए। उन पर्वत जी छांव में रवि नगर हिकु गांव आहे। धर्म दत्त ब्राह्मण तहां रहे नगर मह सोए। धर्मदत्त ब्राह्मण उते रहंदो आहे। कार्तक व्रत सोधार है, विष्णु भगत मय होए। कार्तिक जो व्रत उहो धारण कंदो आहे, विष्णु भगवान जो भक्त आहे। ब्रह्म मुहूर्त गिर पर जावे, भगवंत नाम सिमर लिव लावे। ब्रह्म मुहूर्त में उथंदो आहे, भगवत जो नाम सिमरन करण में त उनखे एॾी ख़ुशी मिलंदी आहे, एॾो आनंद ईंदो आहे, एॾी मौज ईंदी आहे, एॾो रस ईंदो आहे। कंहिं सेवक सवाल पुछियो हुयो कि भगवान जे नाम में असांखे आनंद छो नथो अचे, त उन जो हिकु जवाबु इहो बि आहे कि असांजो भगवान सां कोई रिश्तो हुजे त आनंद ईंदो आहे। जीअं माउ पंहिंजे पुट खे बार बार सॾु कंदी आहे त हुनखे आनंद ईंदो आहे। उहा पंहिंजे पुट जा 1,000 नाला रखंदी आहे, उनखे आनंद ईंदो आहे। जंहिं स्त्रीअ खे पंहिंजे पतीअ सां ॾाढो प्रेम आहे, प्यार आहे, उहा बि जंहिं महिल बि उन जो नालो खजे या कोई ॿियो बि चवंदो आहे त हुनखे ख़ुशी थींदी आहे। हरे कृष्ण हरे कृष्ण जय श्री कृष्ण। जय श्री श्री कृष्ण। ठीक तीअं अगरि असांजो प्रेम प्रभुअ सां आहे त असांजे साम्हूं अगरि कोई चवे न जय श्री कृष्ण, जय श्री कृष्ण, त हिकदमि असांजे चेहरे ते मुस्कुराहट अची वञे कि अरे वाह, कंहिं मुंहिंजे प्रभुअ जो नालो खयो। जंहिं धर्म खे, जंहिं मजहब खे, जंहिं पंथ खे, जंहिं मिशन खे असां मञींदा आहियूं, उन जो नालो वठी कोई असां सां मिलंदो आहे त असांखे ख़ुशी थींदी आहे कि अरे जंहिं सतगुरूअ खे मां मञींदो आहियां, उन जो नालो वठी कोई मूंसां मिलियो, मतिलबु उहो बि उन खे मञींदो हूंदो तॾहिं त वीचारो मूंसां उहो नालो वठी मिले थो, त उनखे ख़ुशी थींदी आहे। तीअं ख़ुशी थियणु खपे। असांजूं न्याणियूं हूंदियूं आहिनि, मां उन्हनि जे घोट जो साओ करे नालो खणंदो आहियां अरदास में, पोइ उन जी चेहरे ॾे ॾिसंदो आहियां, ॾाढी ख़ुशी थींदी अथनि, ॾाढी ख़ुशी। उन जो नालो खण, पोइ ईअं लॻंदो न हा मुंहिंजी अरदास सफली थी। हाणे न्याणी वीचारी अरदास रखी त असां त उन जी ईअं अरदास कंदासीं न कि प्रभु हिन न्याणीअ जा कारज रास कजांइ, त ठीकु आहे, पर अगरि उन सां गॾु उन जे घोट जो नालो खणबो, उनखे ॾाढी ख़ुशी थींदी आहे, ॾाढी ख़ुशी।
सगाई थियल अथसि, शादीअ खां पोइ न, पोइ ख़ुशी न, पोइ ठीकु आहे, खणोसि न खणोसि नालो, ठीकु आहे। चओ जय श्री कृष्ण। प्रतिमा हर की गिर पर होई, मंजन जाय करावे सो। धर्म दत्त भगवान खे रोज वञी स्नान कराईंदो हुयो। तुलसी दल और पोहप चढ़ावे, करे आरती हरि गुण गावे। भगवान ते रोज तुलसी पत्र अर्पण कंदो हो, भगवान ते रोज गुल अर्पण कंदो हुयो, भगवान जी रोज आरती भी कंदो हुयो। एक दिवस सेवा गयो, तुलसी दल जल लीन। हिकु ॾींहुं भगवान जी सेवा करण लाइ जल जो करमंडल भरे करे खणी हलियो ऐं तुलसी पत्र भी उन में विझी हलियो। वर्ण वर्ण के कुशमल, जावन हर डिग कीन। तरह तरह जा गुल भी खणी करे भगवान ॾे हलियो। मिली द्विज कौरा कसी, मग भयो अति भयमान। रस्ते में हिकु भयंकर राक्षसी मिली, उनखे ॾिसी करे धर्मदत्त ब्राह्मण ॾकी वियो। उदरता को बड़ा दीसे, नेत्र अर्क समान। उन जो शरीर वॾो, अखियुनि में ॼण बाहि पई ॿरे, आग पई निकिरे। भुजा जंघा अधर दाड़, अति भयानक होए। भयानक उन जो स्वरूप हुयो साध संगत। निरखते हैं विकराल मूरत, महाकंपत सोए। धर्मदत्त ब्राह्मण उन जी विकराल मूर्ति ॾिसी थर थर ॾकण लॻो। व्याकुल तहां अति होए, गिरियो पात्र तिह कर माहे। राक्षसीअ जो स्वरूप ॾिसी जो थर थर ॾकण लॻो त हथ में जेको सामान हो सभु किरी पियो। उहो करमंडल भी किरी पियो, जंहिंमें तुलसी पत्र ऐं जल हुयो। पड़ी बूंद जल की ताहे, तन पर शांत भई चित माहे। हिकु ॿ बूंद सिर्फ़ जल जी, तुलसी पत्र जंहिंमें हो उन जल जी, पूजा जे जल जी छंडो उन राक्षसीअ खे लॻो। चओ जय श्री कृष्ण। उन जी छंडी लॻण सां ई उन राक्षसीअ खे शांत अची वई। राक्षसी कौं तब निर्मल बुद्ध प्रकाशिया। उन राक्षसीअ खे निर्मल बुद्धि पैदा थी। पाप सकल जो तिह के छिन मह नासिया। पाप जेके हुया उन जा सभु हिकु क्षण में जल जे खाली बूंद लॻण सां नास थी विया। कर प्रणाम दिज चरने, शीस लगाइयो। हथ जोड़े मथो टेकी प्रणाम कई धर्मदत्त खे, पंहिंजो मस्तक उन जी चरणनि में वञी रखियईं। पूरब अपनो जन्म सिमरन मह आइयो। उनखे पंहिंजे पूरब जन्म जी कथा यादि अची वई। द्विज निरखी यारी, तब चक्रत भयो। ब्राह्मण जॾहिं ॾिठो कि ही छा, जंहिंखां मां ॾकां पियो, मां थर थर कंबां पियो, मां चवां पियो बसि हाणे पकड़ींदी ऐं खाई छॾींदी, मूंखे मारे छॾींदी, उहा मूंखे पेरे थी पवे, उहा राक्षसी मूंखे मथो थी टेके, उहा मूंखे बारंबार हथ जोड़े प्रणाम थी करे। चओ जय श्री कृष्ण। करती थी मुह भक्षण, अब क्या होए गयो। हे राक्षसी, तूं त मूंखे ॾकाए पई, तूं त मूंखे मारण लाइ पई अचे, हाणे तोखे छा थी वियो। पूछत द्विज पुन तिस पह मोह सुनाइए। ब्राह्मण पुछेसि तो, मूंखे ॿुधाए त सही। अपने जिय की बात सकल कह जाइए। पंहिंजे दिल जी सच्ची ॻाल्हि ॿुधाए। मुझको आई भक्षणे, अब क्यों लागी पाए। अचानक तूं मूंखे पेरे छो थी पवे, मथो छो थी टेके। कवन बोध तुम कौ भई, दीजय साच सुनाए। तुंहिंजी बुद्धि कीअं पलटिजी वई, तुंहिंजी दिलि में जेका भावना हुई, तुंहिंजे चहिरे ते जेको क्रोध हुयो, गुस्सो हुयो ऐं दुश्मनीअ वारो जेको भाव हुयो, उहो बदिलजी वियो। उन जो कारण छा। कहत राक्षसी तुम कौ सत्य सुनावहो। राक्षसी चएती ही ब्राह्मण देवता, हे संत,
मां तोखे पंहिंजे दिलि जी सची ॻाल्हि थी ॿुधायां। पूरब जन्म के पाप सकल कह जावहो। पुरबला मुंहिंजा जेके पाप आहिनि उहे तव्हांखे ॿुधायां थी। जिन पापन कर कठन राखसी गत मोह पाई। जिन पापनि जे करे मूंखे इहा महाभारी कठिन राक्षसी शरीर देह मिली आहे। तुमरे जल की बूंद पड़त मोह बुध उपजाई। इहो जेको करमंडल तुंहिंजे हथ में हुयो उन में जेको जल हुयो उन जल जे हिकु ॿ बूंद मूंखे लॻण सां बुद्धि परिवर्तन थी वई आहे। पूरब जन्म के कर्म जो चितवन आए मोहे। मूंखे सभु पिछला जन्म पंहिंजा यादि था अचनि। अगरि असांखे पंहिंजा पिछला जन्म यादि अचनि न त बसि असांखां पोइ संसार मां ॿियो सभु कम छॾिजी वञनि। बसि हरे कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण। पिछलो जन्म न यादि अची वञे भई अरे पिछले जन्म में मां छा छा कयो कि मूंखे हे जन्म मिलियो आहे, हाणे छा कंदुमि त अॻिते छा थींदो, त बसि पोइ हिन जीव खे हिकदमि ब्रह्म ज्ञान थी वञे, आत्म ज्ञान थी वञे। उहो ई त लाभ आहे न असांखे। असां सत्संग ॿुधूं, कथा ॿुधूं, अगरि अंदर में रोशनी न थिए त पोइ उहा कथा कहिड़े कम जी। असां सत्संग ॿुधूं, काथे ज्ञान ॿुधूं, ऐं अगरि असांजी दुश्मनी, असांजा बुरा ख़्याल, बुरियूं भावनाऊं इहे मिटी न वञनि त पोइ उहो सत्संग ॿुधणु असांजो कहिड़े कम जो। सत्संग ॿुधणु सफल ई तॾहिं आहे कि असांखे पूरब जन्म यादि अची वञे, मन भॻवान जी भक्तीअ में लॻी वञे, पोइ न पुॼे कि हाणे ही छा करिणो आहे। गुरु नानक खे यादि आयो, कथा ॿुधी हूंदी न तव्हां भाङनि में, हे गुरु नानक साहिब खे 3 ॾींहं रावी नंदीअ में अंदरि हली विया। सभु पूरब जन्म यादि अची विया। जॾहिं ॿाहिरि निकिता उच्चारण कयूं एको ओंकार सतनाम कर्ता पुरख निर्भव निर्वैर अकाल मूरत अजूनी सैभं गुर प्रसाद। इहा पहिरीं वाणी उन्हनि जे मुख जी, जंहिंखे जपजी साहिब चवंदा आहिनि। उन्हनि खे जॾहिं ख़बर पई कि अरे ही आहे छा संसार, उन्हनि गुरबाणी उच्चारण कई, कूड़ राजा कूड़ प्रजा, कूड़ राजा कूड़ प्रजा, कूड़ सब संसार, कूड़ सब संसार, कूड़ मंडप कूड़ माड़ी, कूड़ मंडप कूड़ माड़ी, कूड़ बैसणहार, कूड़ बैसणहार। गुरु नानक चवनि था हरी भाई ये तो सॼो कूड़ो पसारो अथव। ही संसार सभु नकली, सॼो नाटक आहे, सभु कूड़ आहे। ही कोई राजा बणिजी वेठो आहे, कोई राणी बणिजी वेठो आहे, कोई चोर आहे, कोई सिपाही आहे। ही त परमात्मा जो खेल। इन में तूं फासी न पओ, इन संसार में तूं अटकी न पओ। इन संसार खे सचो सम्झी रो न, खिल न। ॾिसो असां पंहिंजे घर परिवार खे, घर खे, संसार खे ॾिसी कंहिं महिल ॾाढो ख़ुशि थींदा आहियूं, ठीकु, कंहिं महिल वरी ॾाढो रोअंदा आहियूं। कोई दुख ईंदो आहे, काई परेशानी ईंदी आहे त कंहिं महिल तूं रोए थो, कंहिं महिल खिले थो, कंहिं महिल सुखी आहे, कंहिं महिल दुखी आहे। गुरु नानक चवनि था न न, तूं इन कूड़े पसारे में रो न, दुखी न थी। जहिड़ी तरह सां हिकु असां फिल्म ॾिसंदा आहियूं, टाकीज में ॾिसूं या टीवीअ में ॾिसूं या काथे बि ॾिसूं, फिल्म ॾिसंदा आहियूं त ॾिसंदे 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 उन फिल्म सां असां जुड़ी वेंदा आहियूं। पोइ अगरि उन में काई दुख जो दृश्य ईंदो आहे, सीन ईंदी आहे, त जेके भावुक माण्हू हूंदा आहिनि, जंहिंजी दिलि कोमल हूंदी आहे, उहे रोअण लॻंदा आहिनि, उहे रोअण लॻंदा। ऐं जंहिं महिल कोई ख़ुशीअ जी सीन ईंदी आहे त ख़ुशि थींदा आहियूं। चओ जय श्री कृष्ण।
अच्छा, असां नंढा नंढा हुयासीं, पोइ फिल्म ॾिसण वेंदा हुआसीं बिलासपुर, स्कूल छॾे करे साइकिल ते चढ़ी वेंदा हुआसीं। असां सां गॾु जेके 3-4 ॼणा पढ़ंदा हुआ दोस्त, उहे बि हलंदा हुआ। पोइ गॾु साइकिल ते हली वेंदा हुआसीं। साइकिल बि किराए जी वठंदा हुयासीं, पंहिंजी न हूंदी हुई। किराए जी साइकिल वठी कोशिशि कंदा हुआसीं जॾहिं काई फिल्म लॻे त सुबुह जो हलंदो मॉर्निंग शो 9 खां 12 ताईं, उहो ॾिसी जल्दी वापसि ईंदा हुआसीं, जीअं कंहिंखे ख़बर न पई की असां फिल्म ते वियासीं। स्कूल जे टाइम में फिल्म ॾिसी ईंदासीं। पोइ उन में छा थींदो, कंहिं महिल कोई मारपीट जी सीन ईंदी हुई, पोइ जेके अॻियां अॻियां वेठा हूंदा लोअर क्लास में माण्हू अॻियां अॻियां वेहंदा हुया, जंहिंजी घटि टिकट हूंदी, पोइ ते वधीक, अञा बालकनीअ में वधीक, त असां बि अॻियां ई वेहंदा हुआसीं। बचपन में पैसा न हूंदा हुया बिल्कुलु, पोइ अॻियां वेठा हूंदा हुआसीं। पोइ अचानक काई मारधाड़ जी सीन हले त जेके गॾु वेठा हूंदा उन्हनि खे अहिड़ो जोश अची वेंदो, उहे गारियूं ॾियणु लॻंदा हुया, उहे चिल्लाइण लॻंदा हुआ, मार इसको देख, हीअं कंदा। ॾाढी हैरानी थींदी कि फिल्म ॾिसी करे कंहिं महिल दुख जी सीन आहे त माण्हू रोए थो, फिल्म ॾिसी कंहिं महिल ख़ुशीअ जी सीन आहे त माण्हू खिले थो, ऐं मारधाड़ जी सीन आहे त उन में बि शामिल थो थी वञे, उन खे गारियूं ॾियणो थो लॻे, हथ पेर हलाइण थो लॻे, वेठो टाकीज़ में आहे, वेठो सीट ते आहे, परंतु जेको दृश्य साम्हूं ॾिसे थो उन सां इन जो मन आत्मा जुड़ी वई आहे। चओ जय श्री कृष्ण। तीअं तूं हे घर परिवार संसार रूपी फिल्म ॾिसे थो, इन सां तूं जुड़ी करे चरियो नथी, रो न थोड़ी थोड़ी ॻाल्हि ते, थोड़ी थोड़ी ॻाल्हियुनि ते, उन्हनि जे ॻाल्हियुनि ते ख़ुशि न थी। ख़ुशि थिए त पंहिंजे आत्मिक ज्ञान में ख़ुशि थी, ब्रह्म ज्ञान में ख़ुशि थी, भगवान खे ॾिसी ख़ुशि थी, सत्संग में ख़ुशि थी, कोई प्रभुअ जो नाम तुंहिंजे अॻियां वठे। जय श्री कृष्ण, जय श्री कृष्ण, हरिओम, हरिओम, वाहिगुरु, वाहिगुरु। उन में ख़ुशि थी, कूड़ में ख़ुशि न थी। ॾिसो कंहिं महिल तव्हां रस्ते ते वञो, अगरि तव्हांखे कोई आभूषण मिली वञे, गहणो मिली वञे, त हिकदमि तव्हां ख़ुशि थी करे खणंदव, ऐं खणंदव पहिरियों त पंहिंजे कंहिं ख़ासि दोस्त खे ॾेखारींदव या सहेलीअ खे ॾेखारींदव, ॾिस त हे मां लधो आहे, पोइ उहा ॾिसंदी हंदी, चवंदी कूड़ो अथई, नकली अथई, त पोइ ख़ुशी न थींदव, चवंदसि तूं ई खण, वञी खण वठि। ऐं अगरि अरे सचो अथई, अरे हल हल सोनारे खे ॾेखार, सोनारे खे ॾेखारियईं, सोनारे चयो हा भेण सचो अथव, इन जी एतिरी क़ीमत आहे। केॾी ख़ुशी थींदी कि असां सची शइ मिली, कूड़ी शइ न मिली आहे। हरे कृष्ण हरे कृष्ण। तीअं प्रभुअ जो नाम मिले त ख़ुशि थी, संसार जा खजाना बि मिली वञनि, धन दौलत मिली वञे, मकान दुकान ज़मीन जायदाद मिली वञनि, त इहे कूड़ो पसारो आहे, उन में ख़ुशि थियण जी ज़रूरत न आहे, हीअ त गुजरान जे लाइ आहे। चओ जय श्री कृष्ण। इहा ॿुधी अची वई मूंखे। केरु थी चवे? राक्षसी। कंहिंखे थी चवे? ब्रह्मदत्त ब्राह्मण खे, कि हे संत, तुंहिंजे दर्शन सां, तुंहिंजी संग सां, तुंहिंजे स्पर्श सां, तुंहिंजे जल जे हिन छंडे लॻण सां मूंखे इहा ॿुधी अची वई। जल जो छंडो छा आहे? कथा, सत्संग, संतनि जे संग करण सां उहा ज्ञान वारी ॿुधी अची वेंदी आहे। पहिरियों श्लोक तव्हांखे ॿुधायोसीं, ज्ञान अंजन गुर दिया, ज्ञान अंजन गुर दिया, अज्ञान अंधेर बिना, अज्ञान अंधेर बिना, हरि कृपा ते संत भेटिया, हरि कृपा ते संत भेटिया, नानक मन परगास, नानक मन परगास। जॾहिं असांजा भगवान असां ते कृपा कंदा आहिनि, तॾहिं असांखे संतनि जो दर्शन सत्संग मिलंदो आहे। जॾहिं भगवान असांखो तंग थींदा आहिनि, पोइ असांखे अनेक तरह जा खिलौना ॾेई छॾींदा आहिनि। भई हा कार अथई, खेॾ वेठो, हा भला हीअ पदार्थ अथई, हल इन में ई रुझी वञ, इन में ई लॻो पियो हुज।
ॾिसो काई नई शइ मिलंदी आहे पोइ असां उन में रुझी वेंदा आहियूं। काई बि नई शइ नई वस्तु मिलंदी आहे संसारिक त थोरा ॾींहं त असां ते उन जो ॾाढो प्रभाव हूंदो आहे, उन में ई लॻल हूंदा आहियूं। जॾहिं नई नई टीवी आई त टीवीअ जो प्रभाव हुयो, पोइ वरी टीवीअ खां पोइ हाणे कंप्यूटर लैपटॉप उन्हनि जो प्रभाव आहे, है न। असां पंहिंजो वधीक समय उन्हनि शयुनि में था ॾियूं जेका नई शइ थी लॻे, आनंद थो अचे, मौज थी अचे। अरे भगवत नाम जहिड़ो आनंद, भगवत नाम जहिड़ी मौज ऐं भगवत नाम जहिड़ो आत्मिक सुख संसार जे ॿिए कंहिं पदार्थ में न आहे। गुरु नानक था चवनि, कूड़ सुहिना कूड़ रूपा, कूड़ सुहिना कूड़ रूपा, कूड़ पैनण हार, कूड़ पैनण हार, कूड़ काया कूड़ कपड़, कूड़ काया कूड़ कपड़, कूड़ रूप अपार, कूड़ रूप अपार, कूड़ मियाँ कूड़ बीबी, कूड़ मियाँ कूड़ बीबी, खप होए खार, खप होए खार, कूड़ कूड़े नीव लगा, कूड़ कूड़े नेव लगा, विसरिया करतार, विसरिया करतार, किस नाल की चे दोस्ती, किस नाल की चे दोस्ती, सब जग चलण हार। सब जग चलण हार, कंहिंसां तो दोस्ती करे, जंहिंसां बि दोस्ती कंदे उहो दोस्त तोखे कॾहिं त छॾे वेंदो, पोइ रोअंदे। इन करे न दुनिया में भगवान सां दोस्ती कर, भगवान सां दिलि लॻा, सत्संग सां दोस्ती कर, सत्संग में दिलि लॻाए, प्रभुअ जे नाम खे पंहिंजो बणाए, भगवान जी कथा खे पंहिंजे हृदय में वसाए। चओ जय श्री कृष्ण। हा। एक चित होए के सुनो सकल बखानो तो है। पिछली कहानी तोखे ॿुधायां थी मां पंहिंजी ज़िंदगीअ जी। एक नगर अष्टकपुरी नाम कहे सब कोय। अष्टकपुरी हिकु नगर हुयो, अत्र देव ब्राह्मण तहाँ रहे नगर में सोहे। अत्री देव ब्राह्मण उन नगर में रहंदो हुयो। तिसद जकी मैं स्त्री होई अत सुशील ब्राह्मण था सोई। उन ब्राह्मण जी मां स्त्री हुयमि, उहो मुंहिंजो पति देव ॾाढो सुशील हुयो। पति अपने कौ दुख दिखरावो ताके बचन हृदय न ल्यावो। परंतु मां हमेशा पंहिंजे पतीअ खे दुख ई ॾिनो, मां कॾहिं उन जा कोई वचन मञींदी न हुयमि। कलहा ध्यान पत स्यों मैं राखत मीठे वचन कभी न बाखत। मिठो ॻाल्हाइण छा थींदो आहे, इहो त मुंहिंजे माउ ई मूंखे न सेखारियो। चओ जय श्री कृष्ण। छोकी माउ पंहिंजी धीउ खे सेखारींदी आहे, उहे ई गुण उहे ई उनखे सॼी ज़िंदगीअ में कमु ईंदा आहिनि। थोरो ई काई नुंहुं अगरि ग़लती कंदी आहे त उनजी ससु उनखे चवंदी आहे न, माणे छा सेखारियो अथई, माणे छा सेखारियो अथई, फुल्को बि नथी पचाए सघे ठीकु सां, ॾिस त केॾो लूणु विधो अथई, भाॼी बि ठीकु सां नथी करे, हे नथी करे हो नथी करे। तीअं मां त मिठो ॻाल्हाईंदी ई न हुयमि। मिठो ॻाल्हाइण त मुंहिंजे संस्कार में ई न हुयो। हमेशह मां कुझु बि हुजे तेज ॻाल्हाईंदी हुअमि, जोर सां ॻाल्हाईंदी हुअमि ऐं कौड़ो ॻाल्हाईंदी हुअमि, अहिड़ो ॻाल्हाईंदी हुअमि की उन खां पोइ साम्हूं वारो कोई जवाब ई न ॾे। नई नई शादी करे आई कुंवार, ऐं पंहिंजे पेके फ़ोन कयईं, चयईं मम्मी मम्मी त नाराज़ थी विया आहिनि, अलाए छा थी वियो अथनि, ॻाल्हाइनि ई नथा। चई छॾे ॾेसि तूं, कुझु न कर, पाण ई धिका खाईंदो ॻाल्हाईंदे, छो थी चिंता करे। चई न उहा ॻाल्हि न आहे, इन्हनि जी त श्वास ई नथी हले। चयो जय श्री कृष्ण। माने एॾी लड़ाई करे छॾियऊं पहिरें ई ॾींहं ते, पहिरें ई ॾींहं ते अहिड़ी लड़ाई करे छॾियो चई हिननि जी त हाणे साह ई नथी हले। चयो जय श्री कृष्ण। कलहा याने राक्षसी सुभाउ हुयो मुंहिंजो। शरीर कहिड़ो हुयो, मनुष्य जो। करतूत पशु की मानुष जाते, करतूत पशु की मानस जात। मनुष्य जो शरीर आहे असांजो, पर सुभाउ कंहिंजो कंहिंजो मनुष्य जे शरीर में राक्षसनि जहिड़ो हूंदो आहे। शरीर मनुष्य जो
कंहिंजो कंहिंजो सुभाउ इंसान जहिड़ो हूंदो आहे, शरीर मनुष्य जो, कंहिंजो कंहिंजो सुभाउ देवताउनि जहिड़ो हूंदो आहे। अमृतमयी सुभाउ, मिठो ॻाल्हाइणु, मिठो ॿोलणु, झुकी वञणु कंहिंजे बि अॻियां। गुरु नानक चवनि था इहो सुभाउ गुरमुखनि जो आहे। मिठा बोलण निवचलण, मिठा बोलण निवचलण, हथों भी कुछ दे, हथों भी कुछ दे। हिकु मिठो ॻाल्हाए, ॿियो निवी हले, हथनि सां कुझु न कुझु कंदो रहे, दान कंदो रहे, कंदो रहे, कंदो रहे। रब तना की बगुली, रब तना की बगली, बगुली मानी बगल में, भगवान उन्हनि सां गॾु बीठो आहे, भगवान उन्हनि खां परे न आहे। जंगल क्या ढूंढे, जंगल क्या ढूंढे, उन्हीं खे पोइ भगवान खे ॻोल्हण लाइ केॾे जंगल में या पहाड़नि ते या तीर्थनि ते वञण जी ज़रूरत न आहे। टे ॻाल्हियूं करे, मिठा बोलण निवचलण, मिठा बोलण निवचलण, हथों भी कुछ दे, हथों भी कुछ दे। बस बस टे ॻाल्हियूं करे। ऐं इहे टई ॻाल्हियूं कलहा राक्षसी चवे थी मां त कॾहिं ज़िंदगीअ में कयूं ई न। हा, जे को लोक नगर में रहे, कलहा नाम सबे मोह कहे। मुंहिंजो नालो वैसे कलहा न हुयो, नालो त मुंहिंजो ॿियो हुयो, परंतु सभिनी मुंहिंजो नालो ई किटपिट जे करे, झगड़े जे करे, चिलाइण जे करे मुंहिंजो नालो ई कलहा रखी छॾियऊं। ऐं मां काॾे बि वेंदी हुअमि त ख़ासि करे पासे थी वेंदा हुआ माण्हू, चवंदा न बाबा हिन सां न ॻाल्हाए, हिन सां न लॻ, हिन सां कुझु न ॻाल्हाए, हिन सां ॻाल्हाइण माने फसी पवंदो माण्हू। हा, एक दिन पत के संग लड़ी, भयो क्रोध मन मोहे। हिकु ॾींहुं क्रोध में कोई जो लड़ाईअ लाइ न हुजे त कंहिंसां लड़े, जंहिंजी आदत हूंदी आहे न भई कंहिंसां न कंहिंसां लड़ाई करणी आहे। पोइ माण्हू त ॿाहिरियां वीचारा परे भॼी वेंदा, ठीकु आहे, पति काॾे भॼे, पति त घर में ई हूंदो न। पोइ कोई न मिलंदो आहे त उहो माण्हू पाण में ई लड़ंदा आहिनि, घर में ई लड़ंदा आहिनि। पोइ मां पतीअ सां लड़ियमि, पतीअ सां हिकु ॾींहुं ॾाढी लड़ाई कई। जंहिंजी आदत हूंदी आहे लड़ाईअ जी त पोइ उनखे कोई न मिले त पोइ घर में जेको हूंदो उन सां ई उनखे उहा पूरी करणी आहे पंहिंजी ख़्वाहिश। पतीअ सां ख़ूब लड़ाई कई, ख़ूब लड़ाई कई। दुखत होए तब पति कहो, राकस वप होए तो है। अचानक मुंहिंजे पतीअ जे मुख मां निकिरी वियो, तुंहिंजो सुभाउ त राक्षसीअ जहिड़ो आहे, भॻवानु तोखे मनुष्य जी देह ॾिनी आहे, तूं त जेकर राक्षसाणी हुजे हा। दुखत होए यह वचन उचारे, तुम कौं देवहु घर निकारे। मुंहिंजो पति ॾाढो दुखी थी वियो मूं मां, ऐं दुखी थी करे चयईं मां तोखे हाणे घर मां कढी छॾींदुमि। दूसर स्त्री मैं गिर ल्यावो, तुम्हारे निकट कभी न आवो। हाणे मां ॿी शादी कंदुमि, तोसां गुजरान मां नथो करे सघां। भिख खाई फांसी लई, क्रोधवंत मैं होए। क्रोध में ख़बर न पवंदी आहे, क्रोध अची वियो मूंखे बि, मां ज़हर खाधी। चओ जय श्री कृष्ण। ज़हर वेझा असर ई न कयो, ज़हर असर ई न कयो, असर ई न कयईं त मूंखे अञा गुस्सो आयो कि अरे ज़हर जी सॼी शीशी पीती आहे, कोई असर ई नथो करे। पोइ वरी छा कयो, वण में रस्सी ॿधी, रस्सी लॻाए ऐं पाण खे फांसी ॾेई छॾी। एक पलक में हथ भई, सुखी भयो दिज सोए। फांसी लॻाइण सां मुंहिंजी मृत्यु थी वई। मुंहिंजी मृत्यु थियण सां मुंहिंजे पतीअ जा दुख ई दूर थी विया। सतभामा को कृष्ण सुनावे, मृतक भई तब जमगण आए। जॾहिं मुंहिंजी मौत थी जम जा दूत आया, छोकी जेको आत्महत्या कंदो आहे उनखे जेतिरो दुख हिते हूंदो संसार में, उनखां अञा ॾहुणो दुख ॾिसणो पवंदो आहे। आत्महत्या जेको करे थो, शास्त्रनि में लिखियलु आहे कि उनखे एॾा दुख हूंदा आहिनि मथे बि ॾिसणा, उनखां पोइ बि उनखे जेको जनम मिलंदो आहे त अहिड़ो मिलंदो आहे कि उहो रोअंदो रहे कि हे भॻवान, मानुष देही पाए करे मां आत्महत्या कई। उनखे यादि रहंदी आहे कि मां आत्महत्या कई, तॾहिं मूंखे हाणे हे जनम मिलियो आहे।
उहे कहिड़ा जन्म हूंदा आहिनि? ॾाढा नीच जन्म हूंदा आहिनि, जंहिंमें ही जीव दुखी थींदो आहे, हमेशह रोअंदो रहंदो आहे, पर उनखे ॻाल्हाइण जी ताक़त न हूंदी आहे कि ॻाल्हाए सघे। तव्हां ॾिठो हूंदो केतिरा ई जानवर जिन जे अखियुनि मां पाणी वेंदो रहंदो आहे, पर उहे ॻाल्हाए न सघंदा, न कि कुझु चई सघंदा, न कि असां सम्झी सघंदासीं कि हिन जानवर जे अखियुनि मां पाणी छो थो वञे। उन्हनि खे पिछला जन्म यादि हूंदा आहिनि, ख़बर पवंदी आहे। चओ जय श्री कृष्ण। बांध पछोड़ संगल मह पायो, महाकष्ट मग माह दिखायो। जम जा दूत मूंखे कष्ट ॾींदा वठी हलिया, कठन पंथ यमलोक का, कलहा गई तिस माहे। यम लोक जो कठिन रस्तो आहे, उते कलहा पहुती। अंधकार मगदी सही, सूझत कछहु नाहे। अंधकार आहे, उन रस्ते में कुछ सूझंदो न आहे। भयानक भूत प्रेत मग कठिन डरावही। भयानक भूत प्रेत उन राह में आहिनि। स्वान गिरज मास काट के खावही। उन मार्ग जा पक्षी भी ख़तरनाक आहिनि, जेके इन जीव खे दुख ॾींदा आहिनि। धरती तपत तांबे की पाद जलावहे। तपत धरती ट्रामे जी समान हूंदी आहे, जंहिंसां शरीर जलंदो आहे। तीछन कांटे चुभत बहुत श्रम पावहे। तीज धार जा कंडा हूंदा आहिनि उन मार्ग में, जेके हिन खे आत्मिक दुख ॾींदा आहिनि। वैतरणी के लांघत अति श्रम पाइया। उन यम मार्ग में हिकु वैतरणी नंदी आहे, जंहिंमां पापीअ खे पार वञणो पवंदो आहे, उते बि ॾाढी पीड़ा, ॾाढो कष्ट थींदो आहे। हाहाकार मुख कलहा शब्द सुनाइया। कलहा चए थी, उते मूंखे हाहाकार जा आवाज, रोअण जा शब्द ॿुधण पिया अचनि। अंश पात्र सब रुद्र नैन ते डारही। सभई उते जेके भी जीव हुया वैतरणीअ में, उहे सभु रोअण लॻा। बाहुड़ अपने पूरब कर्म संभारही। सभिनी खे पंहिंजा पिछला कर्म यादि पिया अचनि। पवन बेग जम गणकता कौले आई। जम जा दूत उनखे यमराज जे अॻियां वठी आया। जमराजा के आगे जाए खड़ाइए। जमराजा जे अॻियां अची हाज़िर कयूं। कहे दूत हम कलहा कौले आइयो। दूतन चयो, स्वामी ये कलहा अॼु तव्हांजे अॻियां हाज़िर थी आहे। धर्मराज तिह निरख क्रोध उपजाइयो। धर्मराज कलहा खे ॾिसी करे अखियूं लाल करे क्रोध में भरजी चयो, चित्रगुप्त जमराय तब बेग बुलाए ताहे। जल्दी चित्रगुप्त खे सॾु कयो। तत्काल वह आइए ले कागद कर माहे। उहे खाता बहियूं खणी करे आया। चित्रगुप्त कागद निरख जमको दियो सुनाए। जमराजा खे उन्हनि कलहा जा कर्म पढ़ी करे ॿुधाया कि इन ज़िंदगीअ में छा छा कयो आहे। या पापण जो अधम है हम पे कही न जाए। हे यमराजा जी, हिन अधम आहे हीअ स्त्री, पापिणा। हिन जेके सॼी ज़िंदगीअ में कर्म कया आहिनि, उहे सभु कर्म खोटा आहिनि। पति अपने को दुख दिखरायो, उन देखते न भोजन खायो। पंहिंजे पतीअ खे सॼी ज़िंदगी न दुखी कयो आहे, भोजन पाण कंदी, उन खे न खाराईंदी हुई। रंचक अन्न न भरता देव, शत्रु भाव उन को कर सेव। शत्रु भाव सां, दुश्मनीअ जी नज़र सां हमेशह इन पतीअ ॾे निहारियो आहे। जिसी पात्र भोजन पके भुंचे तिसही मां। ऐं आलसी बि एॾी आलसी कि हिन खे पंहिंजे शरीर जी बि सफ़ाई न पुॼंदी हुई ज़िंदगीअ में। ऐं जंहिं बर्तन में भोजन ठाहींदी हुई, उन में ई खाई छॾींदी कि उन में ई खाइणो आहे। जेको बची वियो त उहो रखंदी, वरी राति जो खाईंदी, पर उन में ई ॿियो बासण जीअं जूठो ई न थिए, मलणो ई न पवे। हा, पुन अचुष्ट धर दे वही
किरिया करे कछ नाहे। शारीरिक क्रिया भी इन कॾहिं काई न कई आहे शुद्धताईअ जी, ऐं न कॾहिं इन कुते खे रोटी खाराई आहे, न कॾहिं गांइ खे फुल्को खारायो आहे। बिना आहुति भोजन खायो, जह कर देखियो तहां लुकायो। हिन बिना आहुतीअ जे कॾहिं अग्नीअ में बि आहुति न विधी अथई। ध्यानु ॾिजो, अग्नि हूंदी आहे हिकिड़ी जेका बाहि ॿरंदी आहे। अॻे बाहि ॿरंदी हुई त थोरो उन में जेको बि भोजन ठहियो आहे विधो वेंदो हुयो। हाणे त उहा बाहि आहे कोन। हाणे त सभिनि जे घर में लॻभॻि छा सभिनि जे घर में गैस सिलेंडर चूल्हा गैस जा आहिनि। त हाणे कहिड़ी बाहि में उहा अर्पण कंदव भोजन? उहा पेट जी आग। कंहिं ग़रीब खे अगरि तव्हां हिकु फुल्को बि खाराईंदव त सम्झो तव्हां अग्नीअ में आहुति विधी, स्वाहा स्वाहा स्वाहा। उन पेट जी अग्नीअ में आहुति विझो, कंहिं ग़रीब खे कुझु न कुझु खारायो। ऐं वॾा ख़ुशनसीब उहे हूंदा आहिनि जंहिंजे दर ते कोई ग़रीब या भिखारी कोई घुरण वारो अचे थो, न त काथे हूंदा ई न आहिनि। अॼुकल्ह त बिल्कुलु मिलंदव ई न, भिखारी न मिलंदव। सरकारी रुपए किलो चांवर करे छॾिया त तव्हांखे भिखारी काॾो मिलंदो? न भिखारी था मिलनि, न मज़दूर था मिलनि। भिखारी मिलंदव त अहिड़ा मिलंदव, माता जी है तैयार भोजन? नहीं। अच्छा तैयार हो जाए तो मेरा नंबर है, मिस कॉल करना, आ जाऊंगा। अहिड़ा भिखारियुनि खे बि मोबाइल आहे। चओ जय श्री कृष्ण, राधे कृष्ण। हा। भोजन किस से बांट न खायो, हरि सिमरन चित मोह नहीं भायो। भोजन कॾहिं हिन मिली करे कंहिंसां न खाधो, हमेशा अकेले ई भोजन खाईंदी हुई। जाकी तेरा कुलक्षणी होई, तासे प्रीत करत थी सोई। हा, जंहिंजो सुभाउ हिन जहिड़ो उन सां हिन जी दोस्ती थी वेंदी, उन सां हिन जो प्रेम। छोकी तव्हां ॾिठो हूंदो कि असांजी दोस्ती उन सां ई थींदी आहे जंहिंसां दिलि मिले, जंहिंसां स्वभाव मिले, या कोई आदत मिले त दोस्ती थी वेंदी आहे। ये जेके सत्संग जी आदत आहे त उन सां दोस्ती थी वेंदी सत्संगी माण्हू जी। कंहिंखे कथा जी आदत आहे त उन सां दोस्ती थींदी कथा ॿुधण वारे जी। भई हलो अॼु हेॾे भागवत जी कथा आहे, हलो अॼु हेॾे ही सत्संग आहे, हलो अॼु हेॾे ही संत आया आहिनि ॿाहिरों, हलो त असां बि मथो टेके अचूं, हलो त इहो अमृत बि पी अचूं। जंहिंखे जहिड़ी आदत हूंदी आहे उहो पाण जहिड़ा माण्हू ॻोल्हे लहंदो आहे, उनखे मिली वेंदा आहिनि। कंहिंखे अगरि नशे जी आदत हूंदी आहे न त उनखे ॻोल्हण जी ज़रूरत न आहे, हू हिक ॿिए खे ॾिसी उहे सुञाणे वेंदा आहिनि, सम्झी वेंदा आहिनि कि टाइम थियो आहे शाम जो, हलूं हलो। पोइ हिकु सम्झी वेंदा आहिनि कि भई ज़रूरु हे बि मूं जहिड़ो ई दोस्त आहे, हिनखे बि उन ई शइ जी तलब आहे जंहिंजी मूंखे तलब आहे। ही सत्संगी आहे, हिनखे बि सत्संग जी तलब आहे, मूंखे बि। पोइ साथी मिली वेंदा आहिनि। हलो बिलासपुर में केतिरी संगत थी अचे, सभिनी खे पंहिंजूं गाॾियूं थोरी आहिनि, पर जेके अचनि था उहे कीअं पहुची था वञनि कि हिक ॿिए सां मिलनि था, हिक ॿिए सां ख़बर पई या हा मुंहिंजी बि इच्छा आहे मां बि अचां, हा अच बाबा हल गॾु। तीअं सत्संगी सत्संगीअ खे ॻोल्हे लहंदो आहे, भक्तिवान खे ॻोल्हे लहंदो आहे, नशई नशईअ खे ॻोल्हे वठंदो आहे, पाण ई पहचान थी वेंदी आहे। तीअं चंडरा जेके हूंदा आहिनि चंडरनि खे ॻोल्हे वठंदा आहिनि। हीअ कला बि ईअं कि जेका माई अहिड़ी हूंदी लड़ाई झगड़े वारी, उन सां त हिन जी ईअं दोस्ती थी वेंदी, पोइ बसि रोज़ हलूं, हल अॼु हेॾे घुमी अचूं, हल अॼु मॉल घुमी अचूं, हल अॼु चाट खाई अचूं, हलो। उन जो प्रेम बि उन सां, उन जो व्यवहार बि उन सां। हाणे इन जी उलट अचो, गुरु अर्जन देव महाराज गुरु ग्रंथ साहिब में चवनि था
हमारी संतन स्यों बणियाई बोलो हमारी संतन से बणियाई पूरब लिखिया पाई पूरब लिखिया पाई संतन स्यों मेरी लेवा देवी संतन से मेरी लेवा देवी संतन स्यों व्यवहारा संतन से व्यवहारा संतन स्यों हम लाहा खटिया संतन से हम लाहा खटिया हर भगत भरे भंडारा हर भगत भरे भंडारा छल मुंहिंजी दोस्ती संतन सां हुजे छल मुंहिंजो व्यवहार संतन सां हुजे अरे छल मुंहिंजी ॾेवट संतन सां हुजे संतन सां ई मुंहिंजा रिश्ता नाता जुड़ी वञनि जेके सत्संगी हुजनि जेके गुरमुख हुजनि मां अगरि उन्हनि खे पंहिंजो मित्र बि बणायां दोस्त बि बणायां पंहिंजो सेण बि बणायां त उन्हनि खे बणायां जेके गुरूअ जी बाणी मिठी लॻे जेके भगवान जी भक्ति सुठी लॻे छल उहे ई मुंहिंजा रिश्तेदार हुजनि इहा प्रार्थना गुरु अर्जन देवता कनि कि मुंहिंजो संग छल संतन सां हुजे छल संतन सां मुंहिंजी बणिजी अचे हिन काया में जेसीं साह हुजे जेसिताईं हिन शरीर में प्राण आहिनि छल मुंहिंजी दोस्ती संतन सां हुजे चओ जय श्री कृष्ण जो तिर ऐसे कर्म कमावे प्रथम जोन चमटी की पावे धर्मराज चयो जंहिंजा अहिड़ा कर्म हूंदा आहिनि उनखे चमड़े जी देही मिलंदी आहे जंहिं चमड़े सां ई व्यवहार रखियो आहे उनखे चमड़े जी देही मिलंदी आहे अपनी विष्टा भोजन करे जो तिर ऐसे कर्म धरे उनखे पंहिंजी विष्टा पाण खाइणी पवंदी आहे उन जी लाइ भोजन ॿियो कोई न हूंदो आहे भाखे जम दूत सुन लीजे तीन जोन अब इन को दीजे टे जन्म हिनखे ॾियणा पवंदा हिन जे कर्मनि अनुसार कहिड़ा कहिड़ा प्रथम जोन चमटी की पावे अपनी विष्टा आपे खावे पहिरीं चमड़े जो शरीर जेके चमड़ा हूंदा आहिनि पक्षी हूंदा आहिनि उहे उल्टा लटकियल हूंदा आहिनि तारुनि ते कॾहिं तव्हां ॾिठा हूंदा उन्हनि जा पंख जेका भूत प्रेतनि वारी फिल्म हूंदी आहे उन में ॾेखारींदा अथव उल्टा लटकियल हूंदा आहिनि ऐं कोई ईंदो आहे गुफ़ा में अंदरि त पोइ चारो तरफ़ उॾामंदा आहिनि उन्हनि जा पंख हूंदा आहिनि ॾिसण में उहे भयानक पक्षी हूंदा आहिनि हिनखे पहिरियों जनम उन जो मिलंदो उन खां पोइ ॿियो जनम हिनखे सूअर जो मिलंदो द्वितीया जन्म सूकरी धरे बहु पुरखन संग मैथुन करे ऐं टियों जनम पोइ हिनखे राक्षसीअ ॾिजो हा तृतीयो जन्म राकसी होई खुद्या कर दुख पावे सोई उन में बुख ई बुख जे करे राक्षसीअ जे देह में हिनखे दुख मिलंदा हिनखे भोजन खाइण लाइ मिलंदो ई न जेको माण्हू जो शरीर एॾो वॾो हुजे विशालकाय शरीर उनखे बुख बि त ओतिरी लॻंदी ऐं उनखे खाइण लाइ कुझु न मिले त केॾो न दुख थींदो आहे तीअं हिनखे शरीर त विशाल वॾो राक्षसीअ जो मिलंदो परंतु हिनखे भोजन बिल्कुलु नसीब में न हुजे हा धर्म राय तब भाखियो गर्भ जोन मह पाओ धर्मराज आज्ञा कई गर्भ जोन में हिनखे विझो अर्ध सहंस की आर जा चमटी हो वह जाओ उते पहिरियों जनम हिनखे चमड़ीअ जो मिले सूकर जन्म बहुर तूं पावे बरख 25 तहां दुख पावे ॿियो जनम हिनखे दुखदाई सूअर जो जनम मिले उन में बि दुख ई दुख आहिनि यह कहता ते दियो गिराए परी गर्भ चमटी के आए जीअं ई उन आज्ञा कई तीअं कयो वियो जन्म पाए तह ऐसी होई अपनी विष्टा खावे सोई पहिरियों जनम चमड़ीअ जो उन में पंहिंजी विष्टा पाण खे खाइणी पई पवेसि चमटी औध पुरन जब भई पुन ते सूकर जोनी थई उहा आयु जॾहिं पूरी थी त ॿियों जनम उनखे सूअर जो मिलियो लयो जन्म तह अति दुख पायो पूरब कर्म सुमर पछतायो हरे कृष्ण पूरब जन्म यादि पिया अचनि पूरब जन्म यादि ईंदा सूअर जे जन्म में बि
उनखे पूरब जन्म यादि पियो अचे। भोगी अवध मृत तह होई, जम राजा पह जाए खड़ोई। आखिर उन जन्म जी बि आयु पूरी थी, वरी धर्मराजा जे साम्हूं हाजिर कयो वियो। पुन तह जम मुझको कहो, राकस वप तुम पाए। मूंखे टियों जन्म राक्षसीअ जो मिलियो। दक्षिण मारू देश में, ताही धाम बनाए। दक्षिण दिशा मारू देश, उते मांखे रहण लाइ जॻह मिली। इतना कयो जमराय, पुन मुझे दियो गिराए। हरे कृष्ण। इहा आज्ञा ॾेई जमराज मूंखे मथों हेठि धिको ॾिनो। धर परी या विद भई, तब राकसी होई गई। साध संगत जी, कलहा पंहिंजी कथा थी ॿुधाए कि मां जीअं ई धरतीअ ते किरियमि, मुंहिंजो शरीर राक्षसीअ जो थी वियो। दक्षिण दिशा कौं जाए, एक ठौर निरखी ताए। रहण जे लाइ कहिड़ी जॻह? हिकिड़ो वण नज़र आयो, उन वॾे विशाल वण में मां पंहिंजो निवास कयो। उद्यान दिसे जाए, एक बिरख देखियो ताहे। हरे कृष्ण। राधे कृष्ण। जय श्री कृष्ण। हाँ। धाम बनायो विरख डिग, रही तहां मैं आए। उते वण में ही पंहिंजो धाम बणायो। बड़ा उदर मेरा भयो, खुद्या तर दुख पाए। बुख जे करे व्याकुल थियण लॻमि, दुखी थियण लॻमि, ऐं एॾो विशाल वॾो शरीर, एॾो वॾो पेट, ऐं खाइण लाइ कुझु बि न। बीते बरख अनेक बहुत श्रम पाइया। अनेक साल गुजरी विया दुख भोगींदे भोगींदे। विध संजोग एक बनिया तहां चले आइया। अचानक हिकु ॾींहुं हिकु बनियो उन जंगल मां गुजरियो। निरख्यो ताको आवत मैं हर खत भई। उन खे ॾिसी करे मुंहिंजे मन में ॾाढी ख़ुशी पैदा थी। कछ खुद्या की चिंता चित मेरे गई। कुझु धीरज आयो, भाई अॼु कुझु त नज़र त आयो आहे, अॼु कुझु नज़र आयो आहे जेको मां खाईंदमि। हा। इसको अब ही घाऊ मुझे मन आइया। मन में ख़्याल आयो कि जल्दी हिन खे पकड़ियां माण्हूअ खे, ऐं मां खावां हिन खे। पुन तब बनिए पीछे हाँ उठ धाइया। उन बनीअ जे पोयों पोयों मां डुक पाती। मुझको निरखत बनिया भाग सिधाइया। मूंखे जो ॾिठई बनीअ त पोइ उन वठी तेज डुक पाती, भॼण लॻो। मां बि उन जे पोयों पोयों भॼण लॻमि। डर पत कांपत अधिक महा दुख पाइया। बनीअ जी हालत अहिड़ी थी पई कि ॾके बि पियो, भॼे बि पियो, ऐं डुकंदो डुकंदो थर थर ॾकंदो ॾकंदो डुकंदो पियो वञे। एक कोस में जब गई, बुध उपजी मन सोए। हिकु कोह माने लॻभॻि 4 मील। 4 मील माने एक कोस, है न मोहनदास? 4 मील, माइल। हिकु कोह डुकण खां पोइ मूंखे ॿुधी पैदा थी कि अरे हिन हेतिरे माण्हूअ खे मां खाईंदमि त हे त मुंहिंजे लाइ हिकु बिस्कुट जेतिरो आहे, तोश जेतिरो आहे। खावां त ड्रॉ करे खावां न, जेको हिनखे नथी खावां। सूक्ष्म रूप धारे हिन जे शरीर ते ई वेही थी रहां। जंहिं गांव में जंहिं नगर में वेंदो, उते वञी पोइ मां भर पेट भोजन खाईंदमि। चओ जय श्री कृष्ण। इनको भक्षण किए ते उदर पूरा न हो। हिन खे खाइण सां मूंखे छा मिलंदो? हिन खे खाइण सां त बुख बि न लहंदी। हा। इस बनिए को न मैं घावो, इनके संग नगर में जावो। हिन खे मां न खाईंदमि, हिन सां गॾु इन जे शहर में वेंदमि। उदर पूर्णा होए पुर माही, इतना कह सूक्ष्म भई ताही। सूक्ष्म रूप धारियो, जीअं मख हूंदी आहे, मच्छर हूंदो आहे, एतिरो नंढो रूप धारे करे छा कयुमि? बनिए उदर संग लपटाई,
तां कौ तनक सुरत नह आई उन बनीअ जे मां शरीर ते ई वेही रहियमि, पेट ते ई वेही रहियमि, पर उहो डुकंदो वञे पियो, उन ख़बर न पई, उन न महसूस कयो, उन खे पतो ई न पियो कि मां उन बनीअ जे शरीर ते ई वेठी आहियां। पुन जम कंकर मुह गिर लीना आए इसी गिर पर तज दीना। परंतु जम जा दूत जेके हुया उन्हनि जी हमेशा मूं ते नज़र हूंदी हुई। उन्हनि अलाए कीअं सम्झी विया, अची करे मूंखे बनीअ जे पेट तां खयूं, पकड़े करे वरी उन ई वण में फिटी कयूं। स्थिर वपुरा कस का दयो के तक दिवस बीत अब गयो। ऐं उन्हनि शक्ति खसे वरिती मुंहिंजी। कहिड़ी शक्ति कि अॻिते तूं ॿियो रूप न धारे सघंदीअ, अॻिते तूं पंहिंजे मन सां नंढी वॾी न थी सघंदीअ। जेको तुंहिंजो राक्षसीअ जो शरीर आहे, स्थिर शरीर सदाई उहो ई रहंदो। चओ जय श्री कृष्ण। खुद्या तर होए अत बिल खाई निरख तुम्हें कौं अत हर खाई। हाणे जॾहिं अॼु मां ब्राह्मण देवता तोखे ॾिठो तॾहिं मूंखे ॾाढी ख़ुशी थी। मां सोचियुमि कि हाणे उहा ग़लती न कंदमि कि भई हिन जे गांव वञा या हिन जे शहर वञा, न। हाणे जेको नसीब में आहे, जेको आयो आहे भोजन, हाणे इहो ई खाईंदमि, इन खे ई पंडित खे खाईंदमि जेको साम्हूं अचे थो। बसि इहो सोचे करे मां तोॾी डुक पाती तोखे मारण जे लाइ। दुष्ट बुद्ध मेरे मन आई इन कौं भक्षण करहूं जाई। हा, ऐसा मन मह मह प्रण लीना तुम्हारे निकट आवन मैं कीना। हा, तुम्हारे करते जल गिर्यो पर्यो मोह वप आए। आत्म बुद्धि ओजल भई कसमल गए पलाए। कमाल आहे तुंहिंजी हथ में इहो जेको करमंडल हुयो, उन में जेको जल हुयो, उन जल में ई कोई करामत हुई, कोई जादू हुयो। उन जल जी लॻण सां ई मुंहिंजी बुद्धि पवित्र थी वई, मुंहिंजा क्लेश कष्ट दुख बुख बि दूर थी वई, मुंहिंजो सुभाउ बि बदिलजी वियो, मूंखे आत्मिक उजल बुद्धि पैदा थी। कृष्ण कहे सतभामा अब सुन लीजिए। सतभामा हाणे अॻिते कथा ॿुध। चओ जय श्री कृष्ण। कलहा योग दुज भाखे सो कह दीजिए। कलहा खे ब्राह्मण, ब्राह्मण खे कलहा, छा था चवनि, कहिड़ो संवाद आहे उहो ध्यान सां ॿुध। तेरा दुख मैं सुनत अधिक डर पाइया। ब्राह्मण चवेसि थो तुंहिंजो दुख ॿुधी त मूंखे भउ थी पियो आहे। धर्मदत्त तो चएसि, अरे मां ॾकी वियो आहियां तुंहिंजी कहाणी ॿुधी करे, तुंहिंजी कथा ॿुधी करे। पाप कर्म कर नरक जोन भर माइया। बराबर चवंदा आहिनि संत कि पाप करण वारे खे फल मिलंदो आहे, पुण्य करण वारे खे फल मिलंदो आहे, पर असां सोचींदा आहियूं कंहिं ॾिठो आहे छा, कंहिं नरक ॾिठो आहे छा। ईअं ई मिड़ई संत ॾकाईंदा हूंदा, जीअं कथा ॿुधे ईअं ई संत ॾकाईंदा हूंदा, जीअं दान पुण्य करे ईअं संत ॾकाईंदा हूंदा, जीअं सत्संग में अचे। कंहिं ॾिठो आहे नरक, कंहिं ॾिठो आहे स्वर्ग। चओ जय श्री कृष्ण। तीरथ व्रत और दान बिन किम विधि सुख नहीं पाए। हरे कृष्ण। धर्मदत्त चए थो बराबर जेको कथाउनि में लिखियल आहे उहा ॻाल्हि सची आहे। तीरथ व्रत ऐं दान करण खां बिना हिन जीव खे सुख न मिलंदो। भले केॾो बि धनवान हुजे, केॾो बि धनवान हुजे, भले भॻवान पिछले जन्म जे कर्मनि सां नसीब में धन दौलत ॾिनो आहे, पर आत्मिक सुख नथो मिले। आत्मिक सुख, मन जी मौज, मन जी ख़ुशी तॾहिं थी मिले जॾहिं तीर्थ करे, व्रत करे, दान करे, धर्म करे, शुभ कर्म करे। चओ जय श्री कृष्ण। की जय संगत साधकी पाप सकल मिट जाए। संतन जो संग करे
तॾहिं ख़ुशी मिलंदसि। पाप सभु जली रख थी वेंदा। धर्म दत्त तिरको कह दीना, कार्तक वृत मंजन मोहलीना। हिन जल जो छंडो लॻो ऐं तोखे ॿुधी उजल आई। हिन जल में छा हुयो? मां बसि कार्तिक जो विर्त खयो कंदो आहियां, भॻवान जो नाम जपींदो आहियां, हरे कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण सॼो ॾींहुं कंदो रहंदो आहियां, सॼो ॾींहुं। उठत बैठत सोवत नाम। आदत विझी छॾियो कि सुबुह जो उथूं त पहिरियों प्रभुअ जो नाम यादि अचे। जेको बि कमु कयूं उन में प्रभुअ जो नाम जुड़ी वञे। सॼो ॾींहुं प्रभुअ जो नाम कंहिं न कंहिं कारण सां, कंहिं न कंहिं तरीक़े सां असां सां शामिलु हुजे। असांजे किचन में, असांजे रसोई घर में बि भॻवान जी हिकु अधु कोई तस्वीर लॻल हुजे या नालो लिखियलु हुजे। असांजी दुकान ते बि भॻवान जी तस्वीर हुजे या नालो लिखियलु हुजे। सतगुरनि जूं संतनि जूं तस्वीरूं हुजनि जिन जे ॾिसण सां असांखे नाम चित अचे। असां संग दोस्ती बि उन्हनि सां कयूं जिन सां मिलण सां प्रभुअ जो नाम चित अचे। बराबरि हीअ कथा ॿुधी करे त लॻे थो कि सभु दोस्ती, सभु संग, सभु प्रेम, सभु व्यवहार असांजो भगवान सां जुड़ी वञे। चओ जय श्री कृष्ण। तीरथ दान निस जागृत कियो, अरध पुण्य मैं तुम को दियो। अॼु मां तुंहिंजा दुख दूर करण लाइ संकल्प थो कयां, जल हथ में खणी। जेको बि मां ज़िंदगीअ में शुभ कर्म कयो आहे, सुठो कर्म कयो आहे, उन जो अधु फल तोखे तो अर्पण कयां। ईअं श्री कृष्ण अर्पण चई उनखे राक्षसीअ खे संकल्प करे ॾिनई। दया चित अत उपजी मेरे, सकल पाप अब जावे तेरे। मुंहिंजी दिलि में दया जागी आहे, तुंहिंजा दुख दूर थियनि। तुलसी दल और जल कर लीना, राकश के कर महद जदीना। राक्षसीअ जे हथ में उहो जल ॾिनई। अर्ध पुण्य तब तिसको आयो, पुण्य द्वादश अक्षर मंत्र सुनायो। ईअं ॾेई करे उन ब्राह्मण देवता उनखे भगवान कृष्ण जो नाम बि ॿुधायो। बिल्कुलु सरल, ऐं कोई बि जपे उन जा सभु दुख दूर थी वेंदा। चओ ओम नमो भगवते वासुदेवाय। इहो मंत्र उन ब्राह्मण देवता राक्षसीअ खे ॿुधायो। सुनत मंत्र राक्षसी ने क्या फल पाइये, इन्ही मंत्र सां कहिड़ो फल मिलियो? तत्काल मानुख को बप होए आइयो। तत्काल राक्षस जी देह बदलजी वई, सुंदर मानुष देह मिली वई। धर्म दत्त प्रति कलहा बचन या भाखियो, कलहा राक्षसी धर्मदत्त खे चवण लॻी, प्रेत जोन ते तुम अब मुझको राखियो। भयंकर राक्षसीअ जी जन्म मौत तो मूंखे संत बचाए वरितो। जब जल तुझ करते गिरियो, पर्यो मोह वप आए। तुंहिंजी जल में एॾो महात्म, एॾो प्रताप कि मुंहिंजे शरीर में लॻण सां ई मुंहिंजा क्लेश दूर थी विया। तबहि बुध ओजल भई, ज्ञान पदार्थ पाए। बुद्धि उजल थी, ज्ञान रूपी पदार्थ जी प्राप्ति थी। जैसे पारस संगते, लोह स्वर्ण होए जाए। पारस जी संग करण सां लोह सोन थी वेंदो आहे साध संगत। तैसे संगत साधकी, दैत देवगत पाए। कीअं सत्संगत में अचण सां हे जीव जेको आहे लोह जे समान आहे, हे जीव जेको आहे पत्थर जे समान आहे, कठोर आहे। पर जॾहिं रोज 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 सत्संग थो करे त हिन जो हृदय बि सोन जहिड़ो थो थी पवे। चओ जय श्री कृष्ण।
नारद मुनि नृप पृथका वचन सुनाइयो मुनि नारद पृथ्वी राजा के चवण लगो द्विज प्रसाद राकश ने तबे परम पद भक्तिअ जे पाइयो प्रभाव सां सत्संग जे प्रभाव सां भगवान जे नाम जी प्रभाव सां राक्षसी तरी वई। नभते युगल विवान तहां चल आइए आसमान मो युगल विमान आया जय जय शब्द बखान कुसुम वर खाइए जय जयकार जा शब्द आवाज थियण लगा गुलनि जी बरसात थियण लगी। पार्षद शील सुशील दुए अवर विजय जय होए पार्षद भगवान जा सील सुशील जय विजय उन राक्षसीअ के कलह के विमान में चाड़े करे वठण आया। द्वारपाल भगवान के बीच विराजत सोए उहे द्वारपाल जंहिंजे विच में भगवान लक्ष्मी नारायण वेठा हूंदा आहिनि। निकट नार के वह चल आए गहता को ऊपर बैठाए ॾाढो आदर सहित हथ जोड़ी करे कलह के चयो "हे देवी अचो तव्हांजो स्वागत आहे, हलो इन विमान में वियो। धर्मदत्त तब विस्मय थयो विष्णु गणो ते पूछत भयो धर्मदत्त हैरान थियो भगवान विष्णु जे पार्षदन को पुछण लॻो सुनो देव तुम विष्णु गण मुकत दिखावन हार बियो बियो ओ भगवान जा प्यारा बियो तव्हां भगवान नारायण जा सेवक आयो द्वारपाल आयो बियो। हिकु ॻाल्हि त मुंहिंजी ॿुधो तव्हांजो त दर्शन ई सुखदाई थो लॻे तव्हांजो रूप बि विष्णु भगवान वांगुरु थो लॻे। कलहा पुण्य मेरे तरी मुझव पकौ अघभार चइनि तो हिन खे मां पुण्य फल ॾिना अधु त हिन खे तव्हां विमान में चाढ़े करे भगवान ॾे वठी था वञो। अरे हिन खे जंहिं गाॾीअ जी टिकेट ई मां ॾिनी उनखे वठी था वञो, मां हिते रहिजी वेंदुमि छा? मूंखे बि हिन सां गॾु वठी हलो। चओ जय श्री कृष्ण। कवन अवज्ञा परी मुझे तुम तज चले मूंखों कहिड़ो पाप थी वियो भाई, मूंखों कहिड़ी ग़लती थी वई? चयो न संत घबराए न, तुंहिंजी अञा हिन गाॾीअ में रिजर्वेशन कोन्हे। चओ जय श्री कृष्ण। तुंहिंजी पोयों गाॾी आहे, तकड़ न कर, तोखे अञा घणो ई कमु हिते करिणो आहे। चओ राधे कृष्ण। ना जानो क्या पाप हमारे हैं पले वो चिंता में पइजी वियो धर्मदत्त, हे छा थी वियो? हा गण पुन धर्म दत्त को भाख सुनाव है गण चवंसि था तूं चिंता न कर, तेरे मन की चिंता सकल मिटाव है तुंहिंजी चिंता असां दूर था कयूं। भदे जो तपसी मुनि जगत में जानी वॾा वॾा जेके मुनि तपस्वी साधु सन्यासी बैरागी उदासी महात्मा हिन संसार में थिया आहिनि। तुम सम नाहिन कोई सत्य कर मानिए अरे तुंहिंजी समान त कंहिं बि न कई हूंदी भक्ति, तुंहिंजी समान साधना कंहिं न कई हूंदी। वर्ण 18 राजा सब तुम ध्याव है हे राजा संसार सब तोखे नमस्कार कंदो, सॼो संसार में जेके बि वर्ण आहिनि उहे तुंहिंजी इज़त कंदा। तुम्हारे सामने ऐसी पदवी पाव तुंहिंजे नसीब में अहिड़ी पदवी लिखियल आहे कि तुंहिंजे समान पदवी संसार में कंहिं न पाती हूंदी। मृग सर कार्तिक मास में सरता मंजन की हिकु त तूं कार्तिक जे महीने में अमृत वेले उथियो आहे, ॿियो अमृत वेले उथी नंदीअ में सनानु कयो अथई। नांगे को अंबर दे भूखे भोजन दी जंहिंखे बि ॾिसंदो आहे तूं कपिड़ा कोन्हनि त उनखे कपिड़ा ॾींदो आहे, जंहिंखे बि ॾिसंदो आहे भोजन कोन्हे त उनखे तूं भोजन ॾींदो आहे। धन्य विप्र तूं पर उपकारी अपने धर्म राकसी तारी तूं परोपकारी आहे, तूं धन त दौलत दान कंदो ई आहे, कपिड़ा बि दान कंदो आहे, भोजन अन्न बि दान कंदो आहे, पर पंहिंजा पुण्य कोई दान करे इहो त कंहिं न कयो आहे अॼु ताईं। असां न ॿुधो आहे न ॾिठो आहे
तूं अहिड़ो महात्मा आहे कि पंहिंजा कयल शुभ कर्म बि तूं दान थो करे छॾे। कीअं? असां कोई बि शुभ कर्म कंदा आहियूं त पंहिंजो नालो चाहींदा आहियूं कि असांजो नालो थिए, ऐं जेको नालो नथो चाहे उन खे वॾो फल मिलंदो आहे। तूं त पंहिंजा शुभ कर्म करे ऐं उहो फल ॿिए कंहिंखे अर्पण कयो, इहो वॾे में वॾो दान आहे। चओ जय श्री कृष्ण। अर्ध पुण्य का यह फल होई, मुक्त है वास राकसी होई। अरे प्यारा, तो जॾहिं अधु पुण्य फल हिनखे ॾिना आहिनि ऐं हिन जे लाइ भॻवान जा विमान अची विया, त तूं ईअं कीअं थो सोचे कि तुंहिंजे लाइ भॻवान जा विमान न ईंदा, तुंहिंजे लाइ बि ईंदा। अवर पुण्य जो भाल तिहारे, तुम्हारी आयु कछुक संसारे। अञा तुंहिंजा पुण्य फल हिते लिखियल आहिनि, जेके तूं अञा सुठा सुठा कर्म हिन संसार में कंदे, अञा भक्ति कंदे, अञा नाम जपींदे, अञा कार्तिक जी कथा ॿुधंदे, उन खां पोइ जॾहिं तुंहिंजी आयु पूरी थींदी, जब अवध तुह पूरन होई, संग तुम्हारे स्त्री दोई। तॾहिं तूं ऐं तुंहिंजी स्त्री ॿई मुक्ति पाईंदो। तब विवान हम ल्यावह, ले जावह तुमको। तॾहिं तुंहिंजे लाइ बि भॻवान असांखे ई आज्ञा कंदा, असां वरी तुंहिंजे लाइ विमान खणी ईंदासीं तोखे वठण जे लाइ। सुरग माहि सुख पावहो, भोगहो स्त्री दोय। स्वर्ग में तूं सुख पाईंदे ऐं तूं पंहिंजे स्त्रियुनि सां गॾु उते स्वर्ग में सभु स्वर्ग जा सुख पाए पोइ मानुष देह वरी धारण कंदे। बहु सुख भोगहु स्वर्ग में, पुर आवहु संसार। वरी जॾहिं तूं संसार में ईंदे त तोखे ख़बर आहे तूं कहिड़ो जनम पाईंदे। पूरन ब्रह्म अपार पुण्य, तुम गिर हुए अवतार। तूं राजा दशरथ ठहंदे, तुंहिंजे घर में भगवान श्री रामचंद्र रघुनाथ अवतार धारण कंदा। चओ जय श्री राम। सूरज वंशी निरपत होए, दशरथ तुमरा नाम। सूर्यवंशी दशरथ राजा तुंहिंजो नालो थींदो। पूजल संतत होए गिरह, राम लखन तेह नाम। तुंहिंजे घर में राम लखन भरत शत्रुघ्न पैदा थींदा। तीरथ दान कीन तुम केते, यज्ञ तपस्या किए अनेते। ऐं उन वक़्तु देवताऊं अची करे तुंहिंजो जस ॻाईंदा। छा चवंदा? भय प्रगट कृपाला दीन दयाला कौशल्या हितकारी। भय प्रगट कृपाला दीन दयाल कौशल्या हितकारी। हर्ष महतारी मुनि मनहारी अद्भुत रूप विचारी। लोचन अभिरामा तनु घनश्यामा निज आयुध भुजचारी। भूषण बनमाला नैन विशाला शोभा सिंधु करारी। जय जय राम 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 जय जय राम। ताली जय जय राम 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 जय जय राम। देवताऊं तुंहिंजे घर में अची जस ॻाईंदा। शिव शंकर भोलेनाथ तुंहिंजे घर में अची झूलो झुलाईंदो। रघुनाथ खे उहो लोली ॾींदो। तुंहिंजे दरवाजे ते शीश नांग अची बीहंदो। तुंहिंजे घर में राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न ईंदा। तुंहिंजे घर में जय जयकार गूंजंदी। तो संसार में पूजनीय आदरणीय वॾे में वॾो राजा थींदे। हमरे सम तुम पुण्य कमाए, पदवी भी हमरी सम पावे। तूं त भगवान जो प्यारो आहे, तोखे भगवान असां जहिड़ी पदवी ॾींदा। एही कथा पढ़े सुन कोई,
आत्म राम बुद्धि शुद्ध होई। अॼोकी कथा जिन ॿुधी आहे उन्हनि जी ॿुद्धि पवित्र थींदी, गंगा जल जे समान शीतल थी पवंदी, उन्हनि जो गुस्सो क्रोध दूर थी वेंदो। एॾो लाभ आहे कथा में। हा। जय श्री कृष्ण। ऐसे और भजन एवं गुरबाणी को श्रवण करने के लिए हमारे YouTube चैनल बाबा भगत राम चकरभाटा को सब्सक्राइब, लाइक एवं शेयर करें।